अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं अव्हां ताईं पहुचाईंदो रहियो आहियां इल्मी, अदबी, सक़ाफ़ती, तारीख़ी ऐं दीनी ॼाण जा बेबहा मोती। फेसबुक खां पोइ हाणे पाण यूट्यूब चैनल ते गॾु हूंदासीं। मुंहिंजो फेसबुक ते आलमी शोहरत माणींदड़ प्रोग्राम आलमी उताक हाणे ॾिसी ऐं ॿुधी सघंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल आलमी उताक ते। आलमी उताक यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे अव्हां इल्मी, अदबी, रूहानी, सक़ाफ़ती ऐं तारीख़ी ॼाण हासिल करे सघंदा। आलमी उताक ते अव्हां लोक अदब जो प्रोग्राम आलमी उताक ऐं उन सां गॾु सही राह खे बि ॿुधी सघंदा। मुंहिंजे चैनल ते अव्हां खे कंहिं बि क़िस्म जो ग़ैर मुहज़ब, तोड़े सियासी ऐं मज़हबी नफ़रत ॾियारींदड़ वीडियो नज़र न ईंदो। जी दोस्तों, मुंहिंजा क़ुरान हदीस ऐं लतीफ़ियात सां गॾु तारीख़ी तहक़ीक़ ते बदल जुमे जा ख़िताब पिणु ॿुधी सघंदा, जिन में कंहिं क़िस्म जी मसलकी फ़िरक़ेवारियत अव्हां खे नज़र न ईंदी। उनखां सवाइ मुस्तक़बिल में खोड़ सारा नवां मौज़ूअ खणी अव्हां खे इल्मी, अदबी, तारीख़ी ऐं सक़ाफ़ती ॼाण ॾींदा रहंदासीं। त देरि न करियो ऐं जल्द खां जल्द मुंहिंजो यूट्यूब चैनल आलमी उताक सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि खां पिणु सब्सक्राइब कराए मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई करियो। अव्हां जे क़ुर्बन भरियनि कमेंटनि ऐं मुहबत भरियनि मैसेजनि में रहबरी लाइ रायनि जो बि इंतज़ारु रहंदो। वॾी महिरबानी।